जिनी सुञातो पाण खे, जिनी सुञातो पाण खे से मरी थिया न मात, कंध कोए पुरन खां पुरद वारे कात, इश्क वारे औकात शेरानी इस बात थियो। साईं सैयद मसूद हुसैन शाह जाना दिन खां पोइ हारा गुज़ारिश कंदुसि मोहतरम रसूल बख्श डुगियो साहिब गचराई जिन खे त उहे अची पंहिंजो मकारो पेश कनि। मोहतरम रसूल बख्श डुगियो गचराई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेरे ज़रूरत मुझे माण्हू जी त कान ई छो वॾा आदमी साईं जन वेठा आहिनि, पर साईं जन 5 सेकंडनि जो मूंखे इजाज़त मिलियल आहे। त अर्ज़ु आहे त साईं जहानिया ख़ानदान जो मुख़्तसिर ख़ाको अर्ज़ु रखां थो। इब्तिदा हज़रत आदम अलैहिस्सलाम सां थिए थी। सदन 9वीं पीढ़ीअ में हज़रत नूह रहमतुल्लाह अलैह नबीउल्लाह पैदा थियनि था। और नूह नबीउल्लाह जे 11वीं पीढ़ीअ में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, 12वीं पीढ़ीअ में हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम, और हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे 9वीं पीढ़ीअ में हज़रत अदनान, ऐं हज़रत अदनान जे 10वीं पीढ़ीअ में हज़रत फहर जेके कुरैश छॾींदा हुआ, ऐं उन जे नाले जे पुठियां ई पाण करीम अलैहिस्सलाम कुरैशी छॾींदा हुआ। उन्हनि जे वरी इमामत जो सिलसिलो हज़रत अली साईं जन ते पहुतो। नबी करीम अलैहिस्सलाम खातून जन्नत पर हज़रत अली साईं जन, त हज़रत अली साईं जन जे वरी इमामत जे लिहाज़ खां पहिरियां इमाम हुआ। फिर नाए इमाम हज़रत इमाम नकी अलैहिस्सलाम जे औलाद मां साईं जन जो ख़ानदान आहे। पहिरीं बुज़ुर्ग शख़्सियत जेका उतां मदीने खां बुखारा पहुती उहा आई सैयद अली अब्दुल मुयद, आसमान खां ताईद कयल, हिमायत कयल, मदद कयल। त उन जे नाले जे पुठियां ई असां हिन अवार्ड जो नालो लिखियो आहे, जेका पहिरीं शख़्सियत मदीने मां हुज़ूर अलैहिस्सलाम जे फरमान ते त वञी बुखारा में दीन इस्लाम जी तबलीग कर पाण हिते पहुता। ऐं उन खां पोइ इहो हज़रत उन कुरैश खां पोइ उनजे 6वीं पीढ़ीअ में हज़रत कसा पैदा थियनि था। उहे काबतुल्लाह शरीफ़ जा पुत्र अली पैदा थियनि था। उन खां पोइ असांजो पोटो हाशिम, जंहिंजो असुल नालो अमरू हो, पर हाशिम इन करे छॾींदा हुआ जो ॾुकर जे वक़्त में गोश्त जे शुरूअ में मानी घोरे अवाम खे खाराईंदा हुआ। हिन ख़ानदान जो सिलसिलो आहे, जहानिया ख़ानदान सम्झौता आहे, जो पीढ़ी मां यकी छिकी आहे। इन करे हू हाशिम माना चूरो ठाहींदड़, तंहिंजे करे पाण मशहूरु आहिनि हाशिम जे नाले सां। उन खां पोइ अब्दुल मतलब पैदा थियनि था, सेवन फर्ज़ंद। त उन अब्दुल मतलब फर्ज़ंद मां तंहिंखां पोइ वरी इहो सिलसिलो अची थो वेठो। हज़रत अबू तालिब पैदा थिए थो, हज़रत अली साईं जो नवाज़ गुज़रो आहे, ऐं होॾां हुज़ूर अलैहिस्सलाम पैदा थियनि था। त अहिड़े नमूने हज़रत अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला मां इन करे थी चवां त असां सभिनी जो मुस्लमान जो अक़ीदो आहे त जेका बि हुज़ूर अलैहिस्सलाम जी पीढ़ी आहे सो तुम नबी करीम अलैहिस्सलाम जे साम्हूं अल्लाह तबारक व तआला जे हुकुम सां पेश थिया, हाज़िर थिया। नबी साईं जी दुआ हुई, उन्हनि हुज़ूर साईं जन ते कलमो पढ़ी, उहे मुस्लमान आहिनि। छो त एतिरा हुज़ूर साईं जी वाल त मुस्लमान न हुई, पर वाल त मुस्लमान हुई। इन सिलसिलो जेको बि जेको पाक दामन जो आहे उहो ख़ुदि नबी करीम अलैहिस्सलाम जी उम्मत ई आहे। अहिड़े नमूने सां हज़रत अली साईं ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम मां अॻु अर्ज़ु करे चुकियो हो त हज़रत इमाम नकी अलैहिस्सलाम जन जे वरी 9वीं पीढ़ीअ में ही सैयद अली अब्दुल मुयद जन जेका पैदा थिया। ऐं इहे पहिरियां आया बुखारा में, ऐं उन वक़्त में बुखारा में हुक्मरान हुयो सुल्तान मुहम्मद ख़ुदा बंदर। उन्हनि जो अक़ीदो हो, पाण शिया अक़ीदा सभु तालुक रखंदा हुआ, तंहिंजे करे उन्हनि जो अक़ीदो इहो हुयो, छो मज़हब मिड़ई ईअं आहे, सभु मुस्लमान पाण ॿार आहिनि। त उन जो अक़ीदो इहो त बादशाह जे हक़दार सिर्फ़ु सैयद आहे। तंहिं करे हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलाम हुनखे अॻे ई ख़्वाब में इशारो ॾींदो त अहिड़ी तस्वीर तव्हां वटि ईंदी, उनखे ॾिसी करे पंहिंजी न्याणी जो संग ॿणींदा ऐं शहनशाह ॿणींदा। उन अक़ीदे जे मुताबिक़ शहनशाह बुखारा जी जेको सो हुन सैयद अब्दुल मुयद रहमतुल्लाह अलैह जन खे ॾिनी ऐं न्याणी जो संग ॾिनो। बहरहाल मुख़्तसरन 7वीं सदीअ 635 हिजरीअ में संदन फर्ज़ंद सैयद जलालुद्दीन सुरपोश बुखारी रहमतुल्लाह अलैह जंहिंजा कई लक़ब आहिनि उहे पेश कजनि त
ख़ानदान हिन ते त मां 2-3 रातियूं ॻाल्हाए अलाह सॼे लख सां ख़बर आहे उहे 6-7 सदी में हिते अचनि था ऐं पहिरियां जेको आहे मुल्तान में अचनि था सैयद गौस बहादुर ज़किया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह ख़ुदि सैयद अब्दुल मुयद जो शागिर्दु हुयो तंहिंजे करे उनजी दावत जॾहिं कयूं त उन चयो त मुंहिंजा पीरी साईं जे करे जो साईं अब्दुल मुयद रहमतुल्लाह अलैह जो जेको जॾहिं बुखार में आया त न उन वक़्तु संदन उमिरि 40 साल हुई त उहे उन्हनि खे दावत ॾिनी त पोइ जॾहिं उते घणो वक़्तु रहिया त पोइ पीरासन थी विया उन पीरीअ जे करे पाण मुंहिंजो फर्ज़ जलाल सिरपोश बुखारी तुंहिंजी महिमानी ते ईंदो पोइ हज़रत गौस बहादुर ज़किया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जंहिंजे दावत जो ई सबबु बणियो जो 635 हिजरी में पाण मुल्तान में आया मुल्तान खां पोइ पखर में आया पखर में सैयद बदरुद्दीन शाह जे न्याणीअ सां हिकिड़े सां बीबी हज़रत ज़हरा सां शादी उन खां पोइ बैदि में जॾहिं उहा वफ़ात करे हुई उन मां खेनि ॿ फर्ज़ जा उहे पंहिंजे ॻाल्हि हणंदी आहे त अहिड़े नमूने सां 7 सदी जा ई बुज़ुर्ग हिते पहुता ऐं पोइ सैयद बदरुद्दीन वरी ॿी न्याणी जेका आहे उन्हनि खे बि हूर नबी करीम हुकुम फरमायो उन हुकुम मुताबिक़ ॿी न्याणी बि ॾिनऊं जंहिंमां सैयद अहमद कबीर जन पैदा थिया सैयद अहमद कबीर रहमतुल्लाह अलैह जन खे वरी सैयद जन फर्ज़ जाओ त पंहिंजे बाद साहिब जो नालो रखो सैयद जलालुद्दीन जंहिंखे मदीने जे सरकार जॾहिं उते विया सेवन जी जॾहिं उते मसनत में फ़ाइज़ हुआ ॼाणिया साईं जन त उतां हुकुम थियुनि रुकन आलम जेको आहे मुल्तान बड़ अज़ीम बुज़ुर्ग आहे उन्हनि इशारो कनि त तव्हां होॾे वञो त तव्हां वञो होॾां हिनखे छॾियो जेका तव्हां हिते जो शहनशाह छॾियो वञो हूर नबी करे असां नबी करे असांजे रोज़े अतर में अंदरि दाख़िल थिया त नबी करीम अलैहिस्सलाम ऐं साईं जहानिया साईं जी साईं जलालुद्दीन सानी उनजी मुलाक़ात कीअं थी छा थियो बहरहाल अंदरां ख़िताब खे नबी करीम अलैहिस्सलाम जेको आहे त हुज़ूर इस्लाम पाण सलाम वरायूं त पाण ईअं जवाबु ॾिनो त वअलैक सलाम या वलदी कुरत ऐन इहो लफ़्ज़ मज़ार मुबारक मां अचनि था ऐं मज़ार हुज़ूर अलैहिस्सलाम पाण ख़िताब ॾियनि था त मज़लूम जहान पोइ जॾहिं मज़लूम जहान असीं जॾहिं रोज़े अतर मां ॿाहिरि निकिरनि था त पूरी जेका उते ख़ल्क़ जी बेतुल्लाह शरीफ़ में नबी करीम अलैहिस्सलाम जे हरम पाक में जेका बि हुई त उहा ख़ल्क़ ख़ुदि ऑटोमेटिक सही ढंग सां मिलण लॻी ऐं मज़लूम जहान मज़लूम जहान मज़लूम जहान अहिड़े नमूने सां मदीने में ॿुध हली उतां खां वठी मज़लूम जहान जेको आहे सिलसिलो जेको हलंदो अचे पियो थो त अहिड़े नमूने सां ही साईं सिरफूज बुखारी रहमतुल्लाह अलैह जन आख़िरकार 690 हिजरी में वफ़ात पाण कयूं एतिरा सिंध में पाण 55 साल ज़िंदा रहिया ऐं 95 सालनि जी उमिरि में जेका असां वफ़ात करे चुका त अज़ीज़ो उन जे ख़ानदान मां वरी चौथी पीढ़ीअ में सैयद नासिरुद्दीन बादशाह रहमतुल्लाह जन जेका जेका सैयद हामिद शाह जन हिते अचनि था खेनि फर्ज़ ॼमनि था ऐं हिते शादी कनि था कहिड़े जेको तारीख़ शहर आहे उनजे ॾखण में भुगन जो हिकिड़ो ॻोठ उते जे पाण बुज़ुर्ग जेके सभु ॿाहिरां पसंदि कंदा शहर खे पसंदि कचेरो में वॾो शहर हूंदो उन ॿाहिरां खां ॾेढ मिल ते उते जे पाण सुकूनत अख़्तियार कयूं ऐं उते ई जेको सो खेनि कुझु वक़्तु रहिया शादी वग़ैरह कयूं पोइ पाण मदीने पाक हलिया विया मदीने पाक मां अहमदाबाद बड़ौदा विया हलिया अहमदाबाद में रहिजी विया उते ई जेको ॿार उन सफ़र खां बैदि में ॾेढ महीने खां या महीने खां बैदि में असांजो जेको सैयद शाह महमूद जन पैदा थिया हाणे उहे जन जवान थिया शादी कयूं खे पुट ॼा वरी हामिद शाह पाण वरी पंहिंजे पीउ जी पैरवी कंदे मदीने खां वापसि अहमदाबाद बड़ौदा पहुता ऐं उहा अहमदाबाद वारी बड़ौदा जेका आहे असांजे बुज़ुर्गनि जे कौल मुताबिक़ त 81 लख गोदड़ी आहे त अहिड़े नमूने सां वरी उनजे जेका हामिद शाह खे वरी फर्ज़ अलाह से अदा कया शाह महमूद दोन या सानी खणी चए सानी त उनजी गादी नशीन पहिरियां जेका साईं इसाक शाह वञा अहिड़े नमूने सां इहो सिलसिलो आहे ऐं 10 सजाद नशीन जेके आहिनि सो असांजा साम्हूं आहिनि साईं मक़सूद अली शाह साहिब आहिनि जंहिंजो प्यार मोहबत उल्फत हीअ जेका हुनजो अदबी रुझान या जेको ही महफ़िलूं ॾिसूं पिया था इहो सॼो हुनजो प्यार जो आहे ॾिसो ऐं कॾहिं बि हथ या वॾाई हथ ई वॾाई जा दुश्मन आहिनि वॾेरा शइ जे दुश्मन आहिनि हुनजो मत अॼुकल्ह जे नौजवान में मुश्किल असांखे लॻी सघे त इहा मुख़्तसिर आवाज़ या करामतूं त काफ़ी आहिनि साईं जन जा मूंखे 5 सेकंड आहे मां घणो ॻाल्हायांसि वधीक मूंखे माफ़ कंदा अलाह